जो दरिया। अदा मां चवां थी ये छोरी दुआ तो के समय तक कौन दींदी, इन्हीं करे चवां थी तू भी शादी कर। आखिर तू मुझे चयो छो न तो करी। चाचा हाणे तू ही का सलाह दे, सलाह दे त भी शादी मां कया या न। जे मुखा तू सलाह वठी तो तो क्या सलाह दींदुस तेने चरी माई चवण दे तू न लग, ये माई तो के माराईंदी खाम का वो छोकरी 3 महीना तदे वेई वेंदी। हींअर वरी केड़ो सुख में आ जे अकबर खान ही बानो के झुकाणो थस न तने के बी शादी करनी पवंदी। ठीक है आदि, मां भी शादी करण ला तैयार आया, पर बुधाए तो सही तू मुझे ला बियो रिश्तो वठंदी किथा? सदोरीअ जो संग न आदि न सदोरी सां शादी को न कंदो मैं। अदा थोड़ो सोच, जे करे तुंजी शादी न सदोरी सां थी वई त राणा जी उम्मीद खत्म थी वेंदी ऐं वो मोटी घर वापस अची वेंदो। तहां थोड़ो सोचो, सदोरी जेसी ताईं पंहिंजे मां पीउ जे घर में हूंदी राणा जो आसरो खत्म ही न थींदो। ऐं जे करे सुल्तान वारा राज़ी थी वया रिश्ते ते मां पंहिंजे मथां पहाड़ बर्दाश्त कोन कंदसि। इन्हे करे चवां थी चाचा गौराम शादी ला तैयार थी वने त राणा पंहिंजो आसरो पले मोटी घर ईंदो। माई वसाई तो के आऊं समझी वियो तो हिक धक्के सां ब शिकार करण थी चाहे। भला सुल्तान वारा संग ॾींदा? उन्हनि खां संग कढण मुंहिंजो कमु आहे, तू रुगो हा कर दा। ठीक है आदि, तू रिश्ते कढण जी कोशिश कर, जेकॾहिं न रिश्तो ॼनि था तो मां भी तैयार है। हाँ तो कुछ थी है ना चले थी मां सुभाणे से वनी ये कोशिश कयां थी। दादन के पुलिस गिरफ्तार छो कयो ऐं असां वटां कंहिं केस दाख़िल कयो? अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो कमु सुल्तान वारनि जो हूंदो, छोकिरी जो अगवा जो केस असां मथां दाख़िल करायो हूंदो। ईअं ई हूंदो पुट जीअं तूं थो चए। राणी जे अगवा जो केस जेकॾहिं उन्हनि खे दाख़िल करणो हुजे हा न उन माली कान, पर मां सम्झां थो त ही को ॿियो मसइलो आहे, या पोइ थी सघे थो त पुलिस ग़लतीअ में दादन खे गिरफ्तार कयो हुजे। अदा पोइ तूं चईं त मां थाणे तां वञी जांच करे अचां? मां जांच करण लाइ वञा? अदा जेकॾहिं केस थियल आहे त असां सभिनि जा नाला हूंदा, पोइ छा तोखे थाणे ते न विहारींदा? अदा ईअं सही रहंदो, सोट मथां उन्हनि केस दाख़िल न करायो हूंदो, सोट खे मोकिलियो था त वञी जांच करे अचे। सोट पोइ तूं वञी जांच करे अच त दादन के पुलिस छो गिरफ्तार कयो आहे। ठीक है सोट, पोइ मां जांच करे अचां थो। बाबर साईं केस दाख़िल करे आयो आहियां ऐं तव्हां बि फोन करे सूबेदार जे मथां ज़ोर रखो त गिरफ़्तारियूं करे। बाबर साईं जॾहिं सभु भाइर गिरफ़्तार थींदा न त पोइ छोकिरी खे वापसि करण जो सोचींदा। सूबेदार के मां चई छॾींदुसि, सवण ॾींहं ॿिनि में धुरनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾींदो। बाबर साईं मां सूबेदार खे 2-3 रुपया ॾियण लाइ तयारु आहियां, तव्हां रुगो सूबेदार सां ॻाल्हायो। बाबर साईं उन्हनि खे गिरफ़्तार करे जॾहिं उन्हनि जे मथां टार्चर कंदो न त पोइ सभु कुझु सची कंदा। छा मतिलबु आहे सावण तुंहिंजो त हुननि ते नाक टार्चर करायूं? बाबर साईं उहो ॾोही न पुलिस जे करे उन्हनि खे 2-3 सचूं न आया न तो सची न कंदा। सावण जेकॾहिं न सूबेदार जा खीसा भरियई त कल्ह पुठीअ तो लाहे विझंदो न। जेतिरा बि पैसा ख़र्च आया न मां करण लाइ तयारु आहियां, सिर्फ छोकिरी वापसि अचे। बाबा जेकर छोकिरी उन्हनि वटि हूंदी त वापसि कंदा, जेकर छोकिरी उन्हनि वटि न आहे त पुलिस हुन ते जेतिरो बि टार्चर करे हू किथां आणींदा छोकिरी? बाबा साईं सोराना पक समझो त छोकिरी उन्हनि वटि आहे। बाबा तॾहिं त चवई थो त तूं बि पक समझ, छोकिरी वापसि अची वेंदी। बाबा साईं जेकॾहिं पुलिस जे मथां थोरो ज़ोर रखी प्रेशर वधाईंदो न त कमु थी वेंदो। बाबा चयो मई न बेफ़िक्र थी वञ, मां सूबेदार जे मथां पंहिंजो पूरो ज़ोर रखंदुसि, वधीक मालिक भलाई कंदो, परेशान न थी। बाबला साईं ठीकु आहे, वक़्त जी पारत हुजे, अल्लाह भलाई कंदो। बाबला साईं छा था समझो पुलिस छोकिरीअ खे वापसि आणण में कामयाब थींदी? पुटा जेकर छोकिरी वाकई दिलबर वारनि वटि आहे त पोइ पक समझ त वापसि ईंदी, ज़रूर ईंदी। मासी अॼु खां पोइ तव्हां ॿिन्ही मां कंहिं बि हिन घर मां कदम ॿाहिरि रखियो
त तव्हांजे लाइ सुठो न थींदो। ठीकु आहे भाउ, असां घर खां ॿाहिरि पेर न रखंदियूंसीं। घर में जेको बि गंद किचिरो हूंदो न उहो ॿोरी भरे रखंदियूंसीं। पोइ तव्हां अचो न उहो खणी वञी ॿाहिरि उछले अचिजो। मासे डिगी उछलण लाइ ॿाहिरि तूं वेंदी कर, अदी खे छो थी ॿाहिरि छॾी? मूंखां इहे डिगियूं कोन खणबियूं। जेकॾहिं सदोरीअ खे डिगियुनि उछलाइण जी इजाज़त न आहे त पोइ इहे डिगियूं तव्हां वञी उछलाए अचो। अदा डिगी उछलण बहाने मां वरियाम सां न मिलंदी। जेकॾहिं मूंखे वरियाम सां मिलणो हूंदो न त मां हुनजे घर वञी सघां थी। छा चई? तूं हितां वरियाम सां मिलण वेंदी? ऐं जेकॾहिं असांखे ख़बर पई छा तोखे असां छॾे ॾींदासीं? हींअर कहिड़ी मां ज़िंदा आहियां? ज़िंदा लाश त तव्हां मूंखे करे छॾियो आहे। मौत खां बदतर मां ज़िंदगी गुज़ारियां थी। इहो शुक्र कर जो तुंहिंजे साह जी रग अञा ताईं हले थी। तव्हां मुंहिंजी पीड़ाउनि खे छा सम्झंदव? इहो दुख दर्द त उन औरत खां पुछो जंहिंजो मुड़ुसु शादीअ वारी राति मरी वियो हुजे। मुंहिंजी भेण मां मञा थो त तोसां वॾी नाइंसाफ़ी थी आहे। तुंहिंजे मञण सां छा थींदो आहे? हिन नेरड़ ते अभागिण वारो दाग जेको लॻी चुको आहे तुंहिंजे चवण सां छा उहो मटिजी वेंदो? हाणे छॾे न तकरीर खे, वञ मानी कर। तुंहिंजी तकरीर जो असर असांजे मथां कोन थो पए। अदा छा असां अदी मथां ज़ुल्म नाहे कयो? ॾोह कंहिं कयो? ऐं असां सज़ा कंहिंखे था ॾियूं? हिन जे लाइ का बि सज़ा नाहे। को चङो घर ॾिसी हिन जो रिश्तो कराए था छॾियूं। सोट मूंखे असुल दादन सां मिलण ई न ॾिनो। तूं बि बादशाह आहीं सौट। जेकॾहिं 2-3 रुपया ख़र्ची कराईंदा न त छो कोन मिलण ॾिना? सिपाही चवनि पिया दादन खे चालान करे जेल मोकिले छॾियो आहे। सोट ईअं कीअं थो थी सघे जो हिकु ॾींहं में ई केस चालान करे दादन खे जेल मोकिले छॾनि? पुट मथां रईस जो ज़ोर हूंदो त पोइ ईअं बि थी सघे थो। कयूं था कोशिश ज़मानत जी। सुभाणे मां शहर वञी कंहिं सुठे वकील सां मिलां थो। पुट इन मसइले खे हल करण जे लाइ मां त चवां थो वञी रईस सां मिलो। बाबा 10 चक्कर त रईस सां मिली चुको आहियां। ही सुल्तान वारा रईस जी त ॿुधनि ई कोन था त पोइ मसइलो हल कीअं थींदो? अदा जेसि ताईं सुल्तान वारनि खे मुंहुं तोड़ जवाब न ॾींदासीं न तेसि ताईं सुल्तान वारा कोन मुड़ंदा। इन करे अदा चवां थो त संगत खे गॾु करे सुल्तान वारनि खे ॾियूं ठाउको सटको, पोइ ई दिमाग़ जाइ ते ईंदनि। तूं त वते रुगो झेड़ो झेड़ो कंदो, मसला झेड़े सां हल न आहिनि थींदा। उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं, पर पहिरियां दादन जी ज़मानत जो त बिलो कयूं। अदा जेकॾहिं हुननि केस कयो आहे न मां त चवां थो असां बि कूड़ो सूड़ो केस करे हुननि खे फासायूं। सोट खे हणूं था टंगुनि में 2-3 बंदूकूं, पोइ कयूं था सुल्तान वारनि जे मथां केस दाख़िल। सोट बि हाफ फ्राए थी वेंदो ऐं सुल्तान वारनि ते बि केस दाख़िल थी वेंदो। हिन ते बि सोचूं था दादा। बड़े वाह सोट चङो लॻो आहे मूंखे तूं यार। अॼु शाम अचिजां 5000 ख़र्ची ॾींदी मैं, खणी वञजां बस न। हा इहो त सही आहे, पर वसाई मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं गोराम जी ॿी शादी कराई छो थी? इहा छोरी दुआ बि न घर कोन थी करे, इन ही करे सोचम सियाणी त पंहिंजे भाउ जी ॿी शादी करायां। इहो वसाई फर्ज़ कर जेकॾहिं इहे सुल्तान वारा सदोरीअ संग नथा ॾियनि गोराम जे लाइ त पोइ भला गोराम जे लाइ काथे ॿिए हंधि रिश्तो ॻोल्हियां छा? न महीना मूंखे गोराम लाइ रिश्तो जेकॾहिं खपे न वो सदोरी जो ई खपे। ऐं तोखे बि त गोराम जी ॿी शादी कराइणी आहे न, लाज़मी थोड़ी आहे त सदोरी सां ई थिएसि। चयमि न मूंखे सदोरी जो ई रिश्तो खपे। बाक़ी हाणे जेकॾहिं तोखां इहो कमु नथो थिए त पोइ तूं इहा ॻाल्हि मूंखे ॿुधा। तकड़ न कर भाई, मां वरी बि कोशिश कयां थी। कोशिश न माई सियाणी, इहो रिश्तो तोखे हर हाल में उतां कढणो पवंदो। ऐं रिश्तो मां तोखे कराए ॾींदसि, पर इन जे लाइ थोरो वक़्तु त लॻंदो न, तरीअ ते पिश्त त कोन थींदो। अॻियां बि सुल्तान वारा जिन आहिनि जिन, उन्हनि खे रिझाइण में टाइम त लॻंदो न। घणो टाइम लॻंदो भला? इहे ई 5-10 ॾींहं न भाई न, 5-8 ॾींहं कोन, हिते महीनो ॾेढ बि लॻी सघई थो। ठीकु आहे, मां तोखे 1 महीने जी इजाज़त ॾियां थी ऐं 1 महीने जे अंदरि मूंखे इहो रिश्तो कराए ॾे ऐं कीअं बि करे सुल्तान खे राज़ी कर। ऐं नानी साणी ॿुध, हिन 1 महीने खां पोइ न मूंसां को ॿियो बहानो न कजई। ऐं कमु थी वेंदो असली तकड़ न कर रुगो। तोखे ख़बर आहे मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। हा तोखे रिश्तो कराए ॾींदसि। अच्छे मथे में पंहिंजे मथां बाज ॾिसण नथी चाहे।
दर्दन जो दरिया ज़हर जे दर्द खां बिछोड़े जो सूर सुठो आहे मुंहिंजा भाउ। मुंहिंजी मस्तानी मूंखे ज़हर त ॾिनो सही, पर मूंखे अहिड़ो ज़हर ॾिया, अहिड़ो ज़हर ॾिया जंहिंमां मां बची न सघां। जिंदगी त मिली, पर जुदाईअ जो वुड मुंहिंजे जीअ खे झोरे पियो। अदा अञा मस्तानी खे वापसि मोटाइण जी उमेद रखी वेठो आहीं मन में। हिकु त हू मोटंदी कोन, जेकॾहिं मोटी न त पोइ हुनखे अदा सुल्तान ज़िंदा कोन छॾींदो। हुन मूंखे ज़हर ॾिनो ऐं मूं हुनखे माफ़ करे छॾियो। तव्हांखे कहिड़ो हक़ थो पहुचे जो तव्हां हुनखे मारियो? बराबरि ज़हर जा ज़ख़्म तोखे रसिया आहिनि, पर उन जो दर्द असां महसूस कयो आहे। असां भले तो हुनखे माफ़ करे छॾ, पर असां हुनखे कॾहिं बि माफ़ कोन कंदासीं। न मुंहिंजा भाउ न, मुंहिंजी मस्तानी खे कुझु बि न चओ। हुन मूंखे सिर्फ़ हिकु चकर ज़हर ॾिनो आहे, पर मां हुनजे हथनि मां 1000 बार बि ज़हर पीअण जे लाइ तयार आहियां। बराबरि बराबरि मल्हार, तूं सच में मस्तानो आहीं। मुंहिंजा भाउ, जॾहिं न इश्क लॻंदो आहे त हुनखे दर्द खां सवाइ कुझु बि कोन मिलंदो आहे। राति ॾींहुं बसि पंहिंजे पिरीअ जी टांग हूंदी आहे। हाणे साईं पंहिंजे पिरी खे त विसारे छॾ, ॿीहर तुंहिंजी मुलाक़ात हुन सां हाणे मुश्किल आहे। कुझु ॾींहं मां इंतज़ारु कयां थो मुंहिंजा भाउ। जेकॾहिं तूं ऐं अदा वॾो हुनखे ॻोल्हण में कामयाब न विया, पोइ मां जोगिन वारो वेस करे दर दर वञी सदा हणंदुसि। किथे न किथे पंहिंजी मस्तानी खे वञी मां ॻोल्हे लहंदुसि। अदा जेकॾहिं हुन वेस करण खां पोइ बि तोखे न मिले त पोइ बाक़ी ज़िंदगी हुनखे ॻोल्हींदे गुज़ारींदुसि। मिलिया त मिलंदी आस, न त घोरी जान जतन था। बाबा हिकु चकर तूं सुल्तान वारनि सां ॻाल्हाए त ॾिस। तूं मुंहिंजी बेइज़ती कराइण जे कढाई छा? सुल्तान वारा होश में न आहिनि। जेसिताईं राणी वापसि न ईंदी न, हू असांजी हिकु बि ॻाल्हि कोन ॿुधंदा। ऐं पुटु जेकॾहिं तोखे सदोरी जो संग घुरिजे न, त कोशिश कर त राणीअ खे असां ई वापसि करायूं। बाबा राणी जी त का बि ख़बर नथी पए। त अलाए ज़मीन ॻी वियसि, अलाए आसमान ते चढ़ी वई। हूंदी के ॿिर में लिकियल। बाबा जेकॾहिं मर्द हूंदो आहे न त अवेल सवेल घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं हुनखे ॻोल्हणु आसान थी वेंदो आहे। पर ही हिकु औरत आहे, औरत खे ॻोल्हियो त किथे ॻोल्हियो? ख़बर ई नथी पई, ख़बर ई नथी पई बाबा। ही अलाए कंहिंजे घर में लिकियल आहे। छोरी इन दिलबर वारनि वटि आहे। बाबा जेकॾहिं उन्हनि वटि हुजे हा न त हू ज़रूर ॿुधाईंदा। मां उन्हनि जे घर मां बि जांच करे आयो आहियां। हो उनखे पंहिंजे घर में कोन रखंदा। एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो उनखे पंहिंजे घर में रखनि। ऐं उते पुलिस जो कहिड़े वक़्त बि छापो लॻी सघे थो, त सभु हथी खां थींदा। मुंहिंजे सम्झ में त उनखे कंहिं माइटनि वटि रहायो। हिन वक़्तु दिलबर वारनि सां उन्हनि जो सोट गॾु आहे। हा, इहो थी सघे थो, इहो थी सघे थो त छोरी हुनजे घर में न रहियल हुजे। इहा जांच बि करे थो ॾिसां बाबा, मन खां ख़बर पइजी वञे। बानो बेगम, पहिरियां इहो ड्रामो जादो ऐं जाड़े ठाहियो हो, वरी साॻो ई ड्रामो हाणे वरी शुरू कयो आहे वसाई आहे। चवे थी त मूंखे त गोराम जे लाइ संग वठी ॾे। छा गोराम जी ॿी शादी था कराइनि? मूंखे त लॻे थो बानो बेगम त इहा वसाई न तव्हांखे ब्लैकमेल करण जे लाइ ड्रामो पई करे। नानी सियाणी, गोराम हिकु शादी छा 2 शादियूं वञी करे, पर मां हुन घर में वापसि न वेंदसि। किथां थी चए त रिश्तो वठी ॾे? वसाई चवे थी त जेकॾहिं मूंखे गोराम जे लाइ रिश्तो खपे त उहा सदोरी जो रिश्तो खपे, बाक़ी ॿिया हंधा काथा न। इन छोरी सदोरी जे रिश्ते जी घुर त राणा बि कई हुई न। बानो बेगम वसाई पंहिंजी जान छॾाइण जे लाइ सदोरी जो निकाह गोराम सां थी कराइण चाहे। सदोरी ऐं गोराम जो जेकॾहिं निकाह थी वेंदो न त राणा बि ज़िद तां लही वेंदो ऐं वसाई बि पंहिंजे पाण खां बची वेंदी। अच्छे मथे में पंहिंजे मथां पाज ॾिसण नथी चाहे, बाक़ी मुंहिंजी न्याणीअ खे सूरन में थी विझे। अम्मा, तू बि हुननि खे कुझु न चइजां, भले वञी गोराम ॿी शादी करे। मूंखे बि लाचार न आहे त वञी गोराम ऐं वसाई खे मिंथू कयां। ऐं हा माई सियाणी, तूं वञी हुननि खे चओ त असांजे तरफ़ां इजाज़त अथनि। बानो बेगम,
जेकॾहिं तुंहिंजो हुकुम हुजे त इहो रिश्तो ई न करायां न। तोखे त ख़बर आहे न मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। न माई तोखे जेको चवनि था न सो वञी कर, असांजे तरफ़ां तोखे इजाज़त आहे। बाबा मोहम्मद मिठल पुट ॻाल्हि इहा आहे त ॿिए घर वठण जी न तो में वसियत आहे न असां में वसियत आहे, ऐं न वरी हिकिड़े घर में असीं गॾु रही सघंदासीं। हाणे पाण खे इहो करणो पवंदो त हिन घर खे ॿिनि हिसनि में विरहाइणो पवंदो, विचा ॾियणी पवंदी वीरी। हाणे भित कढाइण जी बि असां में वसियत कान्हे। गारो ठहिरायूं, सीमेंट वठूं, राज़ा गॾु कयूं, मज़ूरनि खे हथ कयूं। बाबा हाणे सोलो कम इहो आहे त मां तोखे 2 कनातुनि जा थो ॾियां पैसा, इहे वञी शहर मां वठी आ, हणीस विच में तक, न को तव्हांजी नज़र असां ते पए न को असांजी नज़र तव्हां ते। न हिक ॿिए खे ॾिसंदासीं न असां गिदड़ वांगुरु हे ॾंद पिया ठड़काईंदासीं। बाबा तव्हां पंहिंजे घर ख़ुशि, असीं पंहिंजे हाल में ख़ुशि। वाह बाबा वाह वाह जी ॻाल्हि कई अथई। हाणे घर में कनात हणी ऐं अलॻि थियूं पोइ वाह ॾिठंदासीं, हा न सॼो ॻोठ पियो मथां खिलंदो। अड़े अपा हाणे वरी ॻोठ वारा कहिड़ी असांजी इज़त था कनि। हर को चए थो जाड़ो जादो जी जेका नुंहुं आहे उहा अपा इज़त लाइक़ ई न आहे, वैल कयो वेठी आहे। हा मां त घटि न आहियां, तव्हां वॾा सुठा आहियो, तव्हांजे लाइ कुझु नथा चवनि। तव्हां बि कंहिंखां घटि न आहियो, वॾा तेरहां था लायो। बाबा पहिरीं त हिन जे वात ते हणो टेप सोल्यूशन त पंहिंजो वात बंदि रखे, असांखे ॻाल्हाइण ॾे। हे विच में ॻाल्हाईंदी न कंदी पई टिटी हर वांगुरु टिटी हूं असांखे ॻाल्हाइण कान ॾींदी। बाबा बाबा तव्हां पाण में कुर्ब सां रही नथा सघो ऐं अची मुंहिंजे पोयां बायताल मचायो अथव। अरे पुट मां अरे बायताल असां ॿारियो आहे या हिन ॿारियो आहे? बाबा बाबा मां हिन खे बि चवां थो ऐं तव्हांखे बि चवां थो, आख़िर तव्हां पाण में कुर्ब ऐं मोहबत सां छो नथा रहो? छो था पाण में हिक ॿिए खे सॼो ॾींहुं वेठा ॾंदियूं ॾियो? आख़िर तव्हां सां मसइलो कहिड़ो आहे? बाबा पहिरीं तूं हिन पंहिंजी ज़ाल खे सम्झाए त असां सां वात न हणे, असां को छिता थोरी थिया हुजो हिन सां वेठा हरू भरू ॼाड़ी हणूं। मां भले पंहिंजा चप सिबराए छॾिया, बाक़ी तव्हां ॻाल्हाइण में न मुड़ंदो। तो भाई असां वॾी ग़लती कईसीं जो मिठल जी शादी इन छोरी सां कराईसीं। असां तो सोचो वॾे घराणे जी छोकिरी आहे का इज़त वारी हूंदी, मिठास हूंदुसि ॻाल्हाइण में, पर न को जादो जादो ये मुंहिंजी भेण ते वई आहे, मुंहिंजी भेण ते। अम्मा जो नालो न खण, मूंसां ॻाल्हाए, मूंसां। असांजी तौबा ज़ारी बाबा, असांजी तौबा। बाबा असीं तो सां कोन पुॼी सघंदा, जीअं खपई तीअं भई वात हण। अल्लाह जे वास्ते हाणे माठ कयो, छो जी मुंहिंजे कट पिया आहियो? जेकॾहिं तव्हांजी इहा हालत रही न त पोइ मां वरी शहर हली वेंदोमांव। संगत हिन वक़्तु जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त मुंहिंजी सोट दिलबर वारनि सां गॾु जेको टियों हमराह आहे न उनजे ई घर में रहे थी। हाणे इहा जांच करणी पवंदी त इहो टियों हमराह किथे थो रहे। वरियामा वो हमराह त दिलबरार जो सोट आहे, अथनि त सोट, पर इहा जांच करणी आहे सरवर त हुनजो ॻोठ किथे आहे। पहिरियां त इहा जांच कयूं त हुनजो नालो छा आहे? हुनजो अमीर नालो आहे। भला इहा पकी ख़बर आहे? हा वरियामा पकी ख़बर आहे। हाणे इहा तव्हां मूंखे पूरी जांच करे ॾियो त इहो अमीर कहिड़ी जुई जो आहे ऐं हुनजो ॻोठ किथे आहे। हिन लाइ असांखे के अहिड़े माण्हू खे हुनजे पोयां छॾिणो पवंदो जंहिंखे हू सुञाणींदो न हुजे। यार सच में जेकॾहिं छोकिरी अमीर जे घर में रहियल आहे त हू पोइ लापरवाही न कंदो। जांच त असांखे हर हाल में करणी पवंदी, हुनजो पीछो कंदा रहंदासीं, पर यार मां त इहो थो चाहियां त हुनजे कट खे ॿिए हमराह खे लायूं था ऐं जंहिंखे हू सुञाणींदो न हुजे। वरियामा असां बि कोशिशि कयूं था ऐं तूं बि कोशिशि कर, ख़ुदा कंदो हुनखे असां ॻोल्हे रहंदासीं। ये लोड़ाण छॾे ॾे, किथे मुंहिंजा हथ न तुंहिंजी ॻिची में पइजी आ, हिन सॼे ॻोठ में पुछड़ो कंदो साए। रिज को आराम जे कराम खां त ख्वार कंदो साए मिटल। अरे तूं एतिरो ठाऊ को करे का थियो आहे जो मुंहिंजे ॻिचे में हथ विझंदे? मां तुंहिंजो लिहाज़ कंदो आहियां, इन जो इहो मतिलबु न आहे त मां तोखां डिॼां थो या तोखां कमज़ोर आहियां। तूं हरू भरू मुंहिंजे ॻिचे में छो थो पवे? ॻाल्हि त ॿुध, तोखे कहिड़ो लाचार आहे असांजे दर जी ॿाहिरां गुज़रण जो, ॿुधाए मूंखे। अरे रे
एॾो शकी मिजाज थी वहां छा तोखे पंहिंजी ज़ाल ते भरोसो न आहे छा? मां चवां थो त सिफान खे लगाम ॾे, नथो चवां त वञे थो। न त छा कंदे तूं? छा कंदे?